अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए खे ॿुधाईंदा हलूं त नाज़रीन मुस्लिम लीग नवाज़ जे सरबराह अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सियासी पार्टियुनि मुल्क में 8 फरवरी 2024 ते थींदड़ आम चूंडनि जे ऐलान जी आजियां कई आहे। मुस्लिम लीग नून जे सरबराह अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त असां अवाम वटि वञण लाइ तयारु आहियूं। असां साल 2024 जे 8 फरवरी ते थींदड़ चूंडनि लाइ भरपूर नमूने सां तयारु आहियूं ऐं अवाम जे वोट सां जेको आहे सो इक़्तिदार में पहुची सघूं था। असां अवामी अदालत में वञण लाइ मुकमल तयारी करे छॾी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 8 फरवरी साल 2024 ते थींदड़ आम चूंडनि जे ऐलान जो चंड मुबारक हुजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 8 फरवरी ते थींदड़ चूंडनि जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी तयारी करे छॾी आहे ऐं अवाम जी ताक़त सां इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी सोभ हासिल कंदी। जॾहिं त PTI समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि बि 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि जे ऐलान जी आजियां कई आहे। वधीक ख़बरुनि अपडेट मौसम जो हाल क्रिकेट मैच ऐं रिपोर्ट्स ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।